नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहरापुर खां ख़बर ॾींदा हलूं त मेहरापुर जे वार्ड नंबर 12 में 5 सालनि जी मासूम ॿारड़ी सबा मेमण सां वेशी सफ़त जवाबदार गुलाम हुसैन उर्फ़ कालू चन्ना पारां मुबीना ज़्यादती जी कोशिश दौरान पाड़े वारनि जवाबदार खे पकड़े वरितो आहे। ॿारड़ी खे छॾाए शहरियुनि मुबीना ज़्यादती कंदड़ जवाबदार खे पकड़ियो पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त मेहरापुर पुलिस जवाबदार गुलाम हुसैन उर्फ़ कालू चन्ना ख़िलाफ़ मेहरापुर थाणे ते कलम 367 376 तहत केस दाख़िल करे जवाबदार खे लाकअप करे वरितो आहे। अहिड़े वाक़े बाद शहर में ॾुख ऐं कावड़ जी लहर छायल आहे। इन मौक़े ते मासूम ॿारड़ी जी अमड़ इंसाफ़ जे लाइ थाणे ते रोईंदी रही। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण बाद ॿारड़ी खे मेडिकल लाइ मेहरापुर अस्पताल रवानो करे छॾियो, जिथे ॿारड़ी जो मेडिकल कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।